मोमल आई हुई अदा चई त हाशु रिश्ते जे लाइ राज़ी थी वियो आहे। मीर खे चइजे इनकार न करे। अरे मां त इनकार नथो कयां, पर मूंखे हाशु जे मथां भरोसो नथो थिए। वो कंहिं वक्त भी फिरी सघे। हिकु ॾींहुं हिकु ॻाल्हि कंदो आहे त ॿिए ॾींहुं ॿी। अदा मोमल त ॾाढी मिंथू करे वई आहे। सिर्फ हिकु चक्कर त उन्हनि खे अचण जी इजाज़त ॾे। ठीकु आहे आदि, मां इनकार नथो कयां। आख़िरी चक्कर उन्हनि खे अचण जी दावत। हाणे जेकॾहिं हाशु को गंद कयो त पोइ मां मोमल सां हमेशा हमेशा लाइ इहो रिश्तो ख़तम करे छॾींदुसि। अदा मोमल त तोखे ॾाढो थी चाहे, पर जेकॾहिं हुन जो भाउ हाशु नथो राज़ी थिए त हुन में हुन वीचारी जो कहिड़ो ॾोह? अदी ईअं ई नैना बि मूंसां सां प्यार कंदी हुई, पर नैना जा माइट राज़ी कोन थिया। तो ॾिठो न त नैना जो कहिड़ो असर। मां नथो चाहियां त सुभाणे मोमल जो बि अहिड़ो असर। मां त सम्झां थी अदा, पर हिन ॻाल्हि खे मोमल नथी सम्झे। अदी मोमल खे सम्झणो ई पवंदो। जेकॾहिं हाशु असांजे रिश्ते में राज़ी न आहे त पोइ असांजी शादी कॾहिं बि कोन थी सघंदी। ऐं मां मोमल खे भॼाइण जी उहा ग़लती कोन कंदुसि जेका मूं सां कई। खुदा कंदो अदा त हाशु बि राज़ी थी वेंदो। अदी त पोइ इनकार त मां बि नथो कयां। तूं मोमल खे चई छॾ, जेकॾहिं रिश्ते करण जे लाइ अचे त सिर्फ़ पंहिंजी वॾी भेण खे न वठी अचे, बल्कि हाशु खे बि साण वठी अचे। मोमल बि इहा ॻाल्हि करे पई त अदा हाशु बि असां सां गॾु ईंदो। पोइ इनकार त मूंखे बि न आहे दी, त साम्हूं अचण खां पोइ ख़बर पवंदी हाशुअ जे मन में छा। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।